रहीम खारोड़िया खणी वेड़ी झप विया सैण मुंहिंजा सैयद चे हाणे हित हुआ ॾेही दूर थिया ॾींहं ॾोरा पा किन खे। अॼु असां फ़क़ीरनि जे तॾे ते इंतिहाई मानाइता महिमान चाचा हाजी आलम कालरू साहब, असांजो इंतिहाई मोहसिन ऐं माइट वॾो हाजी एजाज़ राहू साहब, भाउ हाजी वारस कालरू साहब, भाउ मोहम्मद अयूब कालरू साहब प्रीत या पेर भरे सामार जे पटन खां असां वटि लड़ी आया ऐं असां उन्हनि खे अॼु थरपारकर जूं हुस्ना कयूं जेके बरसाति खां पोइ जेके थर में सावा गाह थियनि पिया। जीअं भिटाई चयो त उमिरि ओठी आयो जंहिं पक ॾिनी पूरी त वठा आहिनि मींहं मलीर ते कूमाणी कूरी जीअं मोतिया पचनि सिंध में ईअं भुरट नहीं भूरी जे मिली मंज़ूरी त वेड़ वञण जी सूमरा। सो अॼु वेड़ी झप जे सीम में असांजे मोतबर महिमाननि खे थरपारकर जूं मुख़्तलिफ़ जायूं डीपलो भालवा उमरकोट इस्लाम कोट नंगर घुमाइण लाइ निकिरी पियासीं। सो मूं सोचियो त हिते बिकोल मुर्शिद मल्हाजे त गाह गोॾनि खां लंघे विया गे ऐं गागर घड़ा बूह बहकनि टू अटारियूं वाह कुदरत रब करीम अॼु बि मुल्कनि ते मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। नंढड़ो शकील जत मौजूदु आहे त इन ई हवाले सां ॿ बैत शकील खां बि ॿुधंदासीं। उमर सबर सूमरा छॾ खर खसा खेटा, उमर सबर सूमरा छॾ खर खसा खेटा, अल्लाह थियनि उन्हनि जा बकर ऐं बेटा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह रची थियनि रेटा, पो नहीरा ऐं नेटा मूं वटि इजे सलाम आहे। वाह वाह। जीअं सेज तुंहिंजी सूमरा तीअं भुर्ट भर भिटन, जीअं सेज तुंहिंजी सूमरा तीअं भुर्ट भर भिटन, बेशक भला भायां ऐं कन्ना खूब खटन, वाह वाह। पासा पवारनि जा पिया ओतिन पटन, मेवा था मुर्टन मूरन मिठा भायां। वाह वाह। जीअं सेज तुंहिंजी सूमरा तीअं खरड़ खावड़ पास, नित लोयारन नाज़ सां ओ रंगे कया रास, आऊं बांधण ॿारी द्यास अतलश उमर कोट जा, अतलश उमर कोट जा बांधण ॿारी द्यास, बाग बंगला बागीचा खटूं खाई द्यास, शीशा लाल गुलाब जा ओ लबन लाई द्यास, पटड़ी झण पवार सां वञी पायर मंझ पीअंद्यास, पोइ धुर वञी धुअंद्यास मथो माड़े चनसी। वाह वाह। जीअं सूमरा तूं सतो तीअं मूंपुण मान मलीर में, वाह वाह। जीअं सूमरा तूं सतो तीअं मूंपुण मान मलीर में, सांघियाणी जे सील जो ऐं पोइ पियन पतो, ॾिसी ही छुटल छतो हुई वरसिया वेड़ में। वाह वाह वाह। अॼु पुण अडंगा वेण मूंखे मुका चेॾन, अॼु पुण अडंगा वेण मूंखे मुका चेॾन, सहारी हमीरनि जा तो खाधा कीअं खेण, वाह वाह। ओ सांभियड़ा सेण जुकस वियड़ा तो विसरी। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। असीं शुक्रगुज़ार आहियूं भाउ मोहम्मद कयूम जा। ऐं काफ़ी टाइम खां हिकु दिलि जी ख़्वाहिश हुई त थर खे ॾिठोसीं पर डीपलो कोन ॾिठोसीं। जी जी। सो अदो हाजी एजाज़ राहू साहब, भाउ वारिस मोहम्मद अयूब कल्ह चयूं त बाबा पाण खे डीपले जो सफ़र करिणो आहे, ॾिसणो आहे। जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह बहितर कंदो आयासीं, साईं वटि राति हुआसीं, असांजो तमामु घणियूं महिरबानियूं जूं ख़िदमतूं कई, इज़त ऐं मान ॾिनई ऐं हाणे संस ॻोठा निकिता आहियूं डीपले तरफ़ वञूं पिया। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मज़ो आयो, थर में बसकारो थियो, वीचारा ग़रीब माण्हू अॼु जो चपनि ते मुरकूं आहिनि। अलाह साईं हिननि खे आबाद करे, असांखे सिंध वारनि खे बि आबाद करे, ॿिए ते जेके बरसातूं आहिनि या ओचितियूं शामतूं, अलाह साईं ज़मीनी आसमानी शामतनि खां सभिनी खे पनाह में रखे। अलाह साईं असांजे सफ़र खे जारी सारी रखे। तमामु महिरबानी कयूम साहब जी, जत साहब जी, जिन असांखे तमामु इज़त ऐं मान ॾिनो। महिरबानी।